अहम खबर आहे मलीर खां पिपरी के मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासन जो एहतजाज। अल्लाह बख्श हिमायती गोठ अली मोहम्मद जोखियो अल्लाह वसायो गबोल गोठ में गैस बंद। मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासन एहतजाजी मुजाहिरो कियो। गैस न हुजण बावजूद घरा बिल मोकिलिया पिया वञनि। को भी नोटिस वठण वारो नाहे। गोठाणन जो चवण आहे फौरी तौर मामले जो नोटिस वठी गैस बहाल करे परेशानी खां बचायो वञे। अपडेट कनासी मलीर खां पिपरी के मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासिन जो एहतजाज। अल्लाह बख्श हिमायती गोठ अली मोहम्मद जोखियो अल्लाह वसायो गबोल गोठ में गैस बंद आहे। मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासिन एहतजाजी मुजाहिरो कियो। गैस न हुजण बावजूद घरा बिल मोकिलिया पिया वञनि। को भी नोटिस वठण वारो नाहे। गोठाणन जो इहो मुतालबो आहे फौरी तौर मामले जो नोटिस वठी गैस बहाल करे परेशानी खां बचायो वञे। गोठाणन मुतालबो कियो आहे। एक भेरो ॿीहर अवासा अहम खबर शेयर कंदासीं मलीर खां पिपरी के मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासिन जो एहतजाज। अपडेट कंदासीं फौरी तौर मामले जो नोटिस वठी गैस बहाल करे परेशानी खां बचायो वञे। गोठाणन इहो मुतालबो कियो आहे। खबर अवासा शेयर कंदासीं मलीर खां पिपरी के मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासिन एहतजाज कियो। अल्लाह बख्श हिमायती गोठ अली मोहम्मद जोखियो अल्लाह वसायो गबोल गोठ में गैस बंद आहे। मुख्तलिफ गोठन में गैस की बंदिश खिलाफ रवासिन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आसिफ जतोई खां जिगड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। ॿुधायां त पिपरी जे मुख़्तलिफ़ गोठन में गुज़रियल कुछ काफ़ी ॾींहंनि खां वठी गैस की बंदिश आहे, जंहिं ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जेके यूसी जा चेयरमैन वाइस चेयरमैन आहिनि उन्हनि जी अॻुवाणी में मली प्रेस क्लब एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंजी अॻुवाणी कई आहे अली मोहम्मद गबोल ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि अॻुवाणी कई आहे। हिन जो चवणु आहे त गुज़रियल काफ़ी ॾींहंनि खां वठी असांजे ॻोठनि में जेको आहे सो गैस बंदि कई वई आहे। हिननि जो चवणु आहे त असांजा जेके ॻोठ आहिनि लीज़ ॻोठ आहिनि ऐं जिते जेके आहे असांजा जेके कनेक्शन हुया जाइज़ कनेक्शन आहिनि ऐं कुझु जेके चोर आहिनि ऐं गैस चोर आहिनि उहे जेको आहे सो कुंडा लॻाए ऐं गैस जी चोरी करे रहिया आहिनि ऐं उते जेको आहे सो गैस फराहम कई वञे थी पई। पर असांजा जेके लीज़ ॻोठ आहिनि जिते जेको आहे सो गैस जी बंदिश कई वई आहे, हिननि मुतालबो कयो आहे हुकूमत खां ऐं गैस इंतज़ामिया खां त असांजा कनेक्शन बहाल कया वञनि ऐं गैस जेको आहे सो बहाल कई वञे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।